नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे पटीदन खां ख़बर ॾींदा हलूं त जसकम पारां धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ नुसरत केनाल पुल खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। धारिया नामंज़ूर जा नारा जसकम पटीदन पारां सिंध अंदरि अफ़गानी बंगाली बहाली ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ जसकम तालुके चीफ हाकिम शेख यूनिट सदर अब्दुल हक पल ऐं ॿियनि जी अॻवानी में नुसरत केनाल पुल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। एहतिजाज मुज़ाहिरो कयो वेंदे मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में धारिया आबादकारी जे करे धरती धणी में वेल में आहिनि। धरती धणी जे वसीलनि ते कब्ज़ो करे ऐं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ हथ वठी धारे आबादकारी खे आबाद कयो पियो वञे, जेका ॻाल्हि कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हिननि चयो त धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾियण लाइ सुजाॻ धुणियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, न त असांजी हिन सिंध धरती ते धारिया कब्ज़ा करे छॾींदा। हिननि वधीक चयो आहे त धारियुनि जी आबादकारी रोकी न वई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।